ठरी मीरवा जे ॻोठ हाजी वली मोहम्मद सुमरो जे रहावासी पोरेतन जो ॻोठ ॾेढाणो जे पासरनि जे ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज। ठरी मीरवा में ॻोठ हाजी वली मोहम्मद सुमरो जे रहावासियुनि काठियूं विकिरो करे गुज़र कंदड़ पोरेतन ॻोठ ॾेढाणो जे पासरनि माण्हुनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ठरी मीरवा आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन सिलसिले में मुज़ाहिरो कंदड़ पोरेतन गुलज़ार सुमरो, सादिक बाग़ अली, मुसमात सुबान खातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहींदे ॿुधायो त असीं रेगिस्तानी इलाइक़े मां सख़्त गर्मीअ में महिनत करे काठियूं मेड़े विकिरो करे गुज़र सफ़र कंदा आहियूं। इन्हनि चयो त कुझु ॾींहं अॻु ॻोठ ॾेढाणो जे बासर माण्हुनि मुफ़्त में काठियूं ॾियण लाइ दॿाउ विधो ऐं इनकार ते बासर माण्हुनि नंढा बरदार माण्हू साण करे संदनि घरनि ते हमलो करे खेनि मारकुट करे सख़्त तशदुद जो निशानो बणायो, जंहिंमें हिक पीरसन औरत सख़्त ज़ख़्मी थी पई। इन्हनि ॿुधायो त हाणे बासर माण्हू मुफ़्त में काठियूं ॾियण लाइ दॿाउ विझी रहिया आहिनि ऐं काठियूं न ॾियण तां मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन एसएसपी खैरपुर समेत ॿियनि अफ़सारनि खां मुतालबो कयो त संदनि घरनि में घिरी तशदुद कंदड़ बासर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अल्ताफ़ शहर कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम ठरी मीरवा।